ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। मां आत्मा वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो। बाबा खे यादि करे मन में बाबा खे ॿुधाए छॾो। ओम शांति। मिठा मिठा श्री बाबा जे तन द्वारा चवंता मीठे मीठे ॿार बाबा जी चवंता कि कोई भी तव्हांजी ग्लानी करे त ड्रिजबो न आहे। कोई भी तव्हांजी ग्लानी करे त बुरो बि न मञबो आहे, ड्रिजबो बि न आहे। हुनजे लाइ बि असांखे कुझु उल्टो सुठो न सोचणो खपे। छो जो ॾिसो परमात्मा जी केॾी ग्लानी थींदी आहे। भगवान जी हिन सृष्टि ते रोज रोज माण्हू ग्लानी कनि, सोचता आहिनि असां भगवान जी महिमा था ॻायूं, हुनजे बारे में सुठो सुठो था चऊं। लेकिन बाबा चए थो हिन सृष्टि ते रोज सभी माण्हू मुंहिंजी ग्लानी कंदा आहिनि। कीअं ग्लानी कंदा आहिनि? भगवान खे चईंदा आहिनि तूं कच्छ मच्छ अवतार आ। भगवान जा हाथी जहिड़े मुंहं जे चित्र जी माण्हू बंदर जहिड़ो मुंहं जो चित्र ठाहे करे, वॾा वॾा मंदिर, वो भी वॾा वॾा चित्र ठाहे करे माण्हू चवनि था ये गणेश भगवान, ये हनुमान भगवान। सोचो कोई तव्हांजो एॾो वॾो चित्र, तव्हांजे मतलब अहिड़ो चित्र ठाहे छॾे भई तव्हांजो हाथी जहिड़ो मुंहं या बंदर जहिड़ो मुंहं आहे, ऐं तव्हांजे पुठियां पुछ बि ॾेखारे छॾे, ऐं चए हिनजी सवारी चूहे ते वेही करे घुमंदो आहे या ईअं हवा में उड़ंदो आहे, ऐं अहिड़ा काली जहिड़ी भयानक मूर्तियूं ठाहे, कोई तव्हांजा अहिड़ा चित्र ठाहे कि माण्हू भगवान खे पूजनि था न, अलॻि अलॻि चित्र ठाहे करे एकांत में वेही करे सोच। अॼु तव्हांजा अहिड़ा चित्र माण्हू ठाहे करे कोई एॾी वॾी बंदर ठाहे, बाबा चए थो पोइ तव्हांजी पूजा करे, पोइ तव्हांजी फोटोनि खे, तव्हांजी मूर्तियुनि खे नदी में फिटी करे अचे, पोइ चए कि तव्हां कच्छ मच्छ अवतार जहिड़ा बि असां कच्छ मच्छ में बि तव्हांखे ॾिसंदा आहियूं, कण कण में बि तव्हां आहियो, ॾिसो कचिरे में बि तव्हां आहियो, त तव्हांखे सुठो लॻंदो। ॾाढी सहज ॻाल्हि। बाबा चए थो ॾिसो रोज रोज मुंहिंजी हिन सृष्टि ते माण्हू ग्लानी था करनि, अहिड़ा भयानक भयानक चित्र ठाहे करे पूजा था करनि, ऐं उहे हिक ॿिए खे बि ॿुधाइनि था ॾिसी भॻवान आहे, इन जो अहिड़ो रूप आहे। कोई सम्झाए तो सम्झनि बि नथा, तो चवनि था तूं में मूं में बि भगवान आहे, आत्मा तो परमात्मा। हाणे तव्हां सॼे ॾींहं में केतिरा पाप कंदा हूंदो, केतिरनि जी ग्लानी कंदा हूंदो। हाणे बंदि न कंदा हूंदो, लेकिन पहिरियों त कंदा हुयो। ग्लानी करण, नंढा नंढा पाप बि थींदा आहिनि, या खुद ग्लानी करण, या मन में कंहिंजे लाइ बुरो सोचण, या कंहिंखे उल्टो सुठो शब्द चवण, कंहिंखे ॿारनि खे चलो था मारदा आहियो, थींदो सुधरदो न आहे त मारदा आहियो, पर इहो बि पाप थी वियो। भगवान त कॾहिं न मारदो, मारण त हिंसा थींदी आहे, भगवान थोड़ी कॾहिं मारण सेखारींदो। ऐं तव्हां चओ था आत्मा सु परमात्मा, और चए तो सभिनि में परमात्मा है। चलो तव्हां एतिरा पाप नथा करो, लेकिन बाक़ी दुनिया में त माण्हू एॾा पाप था करनि। असां भगवान जी केॾी ग्लानी था करूं, चऊं था हिन दुनिया में कण कण में भगवान है, त मतलब कण कण में भगवान हूंदे हुए बि दुनिया में एॾो माण्हू पाप थो करे, एॾो दुख आहे, एॾो भ्रष्टाचार आहे, त मतलब ये ग्लानी थी न। जाते कण कण में भगवान उते कॾहिं दुख थी सघंदो, असां हुनजी ग्लानी था करूं न। अॼु कोई चए
कि हाँ मुंहिंजो माउ पीउ बि हुयो घर में त बि माण्हू मूंखे हुननि जे साम्हूं मारनि पिया, मतिलबु सम्झंदा न हिननि जे माउ पीउ में एतिरी शक्ति न आहे, माउ पीउ न बचाए सघियो हिननि खे। माउ पीउ में एॾी सम्झ न आहे कि ॿार खे कीअं घर में अची करे माण्हू मारे डांटे। पुछंदा न भई तूं ग़लति न हुई, तुंहिंजा माउ पीउ काॾे विया हुया? साम्हूं ई वेठा हुया हुननि जे मुंहिंजे मूंखे उहो साम्हूं वेही करे मारनि पिया, माउ पीउ चुपचाप वेही ॾिसनि पिया। त बाबा चवंदो इहे त ईअं ई थियो न भई सृष्टि ते परमात्मा असांजो पीउ वेठो आहे, एॾे मंदिर गुरुद्वारा माण्हू ठाहे करे वेठो आहे, घर में मंदिर ठाहे वेठो आहे त बि घर घर में लड़ाई झगड़ो कूड़ पाप, घर घर में माण्हू भगवान खे खणी जगह ॾिनी त ईअं घर घर में एॾा विकार बुरायूं कीअं थी सघंदियूं? चओ था असांजे घर में भगवान आहे त असां इहे ग्लानी था करूं, इहे सम्झो नथा त परमात्मा त मथे वेठो आहे। जेसि समय असां उन्हनि खे सृष्टि ते यादि कंदा आहियूं, सत्य त्रेता द्वापर कलयुग में त उहे हेठि न ईंदा हुया, भले असांजे मथे वेही पुकार ॿुधंदा हुया, लेकिन बाबा चए थो लेकिन हिन समय त मां हेठि अची सघंदो, हिन समय त ख़ुदि खे आत्मा सम्झी करे मूंखे निराकार रूप में यादि कंदो तॾहिं मां तव्हां सां गॾु आहियां, न त मां तव्हां सां गॾु न आहियां, न त मां तव्हांजे अंदर त न आहियां, मां तव्हांजे अंदर त तव्हांजी आत्मा वेठी आहे न, मां थोड़ी वेठो आहियां, मां सिधी थोड़ी हिन सृष्टि ते मां ईंदो हिकु ई शरीर में आहियां, लेकिन हुनजे शरीर में बि सॼो ॾींहुं न वेठो हूंदो, ईंदो आहे कमु करे हली वेंदो, छोकी मूंखे थोड़ी बुख लॻंदी आहे, इहे सभु थींदो आहे। जंहिंजो शरीर आहे हुनखे त बुख लॻंदी न, भई हुनखे त शरीर खे खाराइणो पीआरणो, मां त अभूख आहियां, मां त न कुझु खाईंदो आहे न पीअंदो आहे, कुझु टेस्ट वठंदो आहे, त मां पंहिंजो ज्ञान ॾेई हली वेंदो, मां माण्हुनि जी मदद करे हली वेंदो, लेकिन उहो बि तॾहिं जॾहिं माण्हू खे निराकार, हाणे त मां पंहिंजो परिचय ॾियां थो, परमात्मा असांखे चईंदो आहे, मां तव्हांखे पंहिंजो परिचय ॾिनो आहे, उहो ई त असांखे ॿुधाए थो कि कोई बि तव्हांजी ग्लानी करे त बुरो न मञो, जुझो न, घबरायो न, परेशान न थियो, छो मुंहिंजी बि रोज़ ग्लानी थींदी आहे, ऐं परमात्मा जी ग्लानी त ॾाढी धूमधाम सां थींदी आहे, ऐं कोई सम्झाए त सम्झंदा बि न। त बाबा चए थो कि हाणे मां स्वयं पंहिंजे बारे में तव्हांखे ॿुधायां थो, ऐं हाणे मूंखे यादि कंदव त ई तव्हां में बि शक्ति ईंदी, कि ग्लानी करण वारे ते बि असां रहम कंदासीं, दया कंदासीं, शक्ति ॾींदासीं, मूंखे यादि करे हुनखे बि सम्झ ॾियो ताकि उहो बि सम्झे ऐं ग्लानी करण छॾे छॾे। बाबा चए थो ॾिसो तव्हांखे मां केतिरी शक्ति थो ॾियां, कंहिं वटि धन हूंदो आहे, समझ सुठी हूंदी आहे, कंहिं संबंधी सुठा हूंदा आहिनि पैसे में ऐं व्यवहार में बि, त उहा आत्मा खे कॾहिं कंहिं ॻाल्हि में परेशानी थींदी? भई अॼु ॾिसो कुझु बि ॻाल्हि थिए थी, अगरि पैसो आहे त माण्हू चवंदा न हा भई ठीकु आहे असांखे त पैसो आहे असां लॻाए सघंदा आहियूं, करो कोई ॻाल्हि कोन्हे, वॾी ॻाल्हि न आहे, नंढी सी ॻाल्हि आहे। अगरि सम्झ सुठी हूंदी आहे त डॉक्टर हूंदो आहे, हुनखे केतिरी सुठी सम्झ हूंदी आहे न बीमारी जी, त उहो कॾहिं बीमारी में घबराईंदो? अगरि हिम्मत वारो हूंदो, सम्झ त अथसि लेकिन हिम्मत बि हूंदसि, धन बि हूंदो त कॾहिं न घबराईंदो। जीवन में भी माण्हुनि खे ॾाढी सारी प्रकार जी सम्झ हूंदी आहे न, हुन माण्हू खे कॾहिं जीवन में दिक़त न ईंदी आहे, हुनखे सभु ॻाल्हियूं नंढियूं लॻंदियूं आहिनि, अरे एतिरी सी ॻाल्हि आहे, नल ठीक करण वारे खे कॾहिं लॻंदो अरे नल ख़राब थी वियो हाणे छा कर, अरे एतिरी सी ॻाल्हि आहे, ठीकु आहे मां ठीकु थो करे छॾियां। हर हिक खे पंहिंजी पंहिंजी सम्झ हूंदी आहे, जेका घर में रोटी ठाहींदा आहिनि उन्हनि खे लॻंदो अरे अॼु एॾी रोटी ठाहिणी आहे, न ठाहिण वारे खे लॻंदो, लेकिन ठाहिण वारे खे ठाहींदो त झटि ठही वेंदी आहे न। ईअं ई हर हिक जी समझ, हर हिक ॻाल्हि जी समझ पंहिंजे पंहिंजे अनुसार हर आत्मा खे, छो जो सभु पंहिंजी पंहिंजी पार था हुजनि,
लेकिन केवल धन समझ संबंध संपर्क सभी सुठा होना है तो उनके जीवन में कहिड़ी भी ॻाल्हि जी तकलीफ़ न थींदी। उहे बाबा हाणे चए थो तव्हां आत्माउनि खे मां केॾो वॾो धन थो ॾियां। परमात्मा असांखे सर्व शक्तियुनि जो धन थो ॾे। धन ॾिनो अथई असांखे, बसि असांखे यूज़ करणो। असांखे धन बि ॾिनो अथई, ज्ञान गुण शक्ति, इहा आत्मा जो धन। इन जे लाइ त माण्हू भक्ति मार्ग में भॻवान जे अॻियां हथ थो फैलाए न। भई भॻवान खां माण्हू छा घुरंदो? मूंखे शक्ति ॾे, सम्झ ॾे, गुण ॾे, ये सुख शांति प्रेम आनंद ज्ञान पवित्रता, ये सब आत्मा जो गुण ई आहिनि। अॼु माण्हू खे सुख में जीअण त नथो अचे न, हर हिक ॻाल्हि में दुखी 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 थो थिए। कहिड़ी बि ॻाल्हि में सुखी न आहे। कोई बि ॻाल्हि थींदी बि सुठी बि सभु हुनमें दुख ढूंढदो, मतिलबु हुनखे सुख जी महसूस था करण जी। सुख कीअं ढूंढबो आहे हर चीज में, वो वारो गुण कोन थो। सुख जे गुण जी कमी आहे न, त इहा आत्मा में कमी आहे। ये सब शक्तियूं ज्ञान गुण परमात्मा असांखे ॾिनो अथई। हाणे ये थींदो आत्मा जो धन। परमात्मा असांखे स्मृति बि ॾिनी अथई कि तव्हां कंहिंजा ॿार आहियो, तव्हां निराकार परमात्मा शिव बाबा जा ॿार आहियो। केॾी पोजीशन ॾिनी अथई न, काथे असां ख़ुद खे भगत सम्झदासीं, काथे हाणे बाबा खे सम्झ ॾिनी अथई तव्हां त असांजा ॿार आहियो। त बाबा चए तो एतिरी ऊची समझ अथव, मां तव्हांखे एॾी ऊची पोजीशन ॾिनी आहे कि तव्हां ख़ुद खे मुंहिंजा ॿार सम्झो। तव्हांखे एतिरी शक्तियूं ॾिनियूं आहिनि त हुनखे कार्य में लॻाईंदव त तव्हां कॾहिं जीवन में हारदव, हिम्मतहीन थींदव। भई ॾिसो लौकिक देहदारी दुनिया में माण्हुनि वटि धन संपत्ति सम्झ संबंधी सुठा हूंदा आहिनि त माण्हू खे निश्चिंत ईंदो न हर ॻाल्हि में, कोई वॾी ॻाल्हि कोन्हे, सभु ठीक थी वेंदो। हाणे परमात्मा सां गॾु उहो असांखे चए थो मां तव्हांजो पीउ तव्हां सां गॾु आहियां त असांखे कंहिं ॻाल्हि में तकलीफ़ थींदी, टेंशन करण जी ज़रूरत आहे। वो कॾहिं जॾहिं असां हिनखे स्मृति में रखंदासीं, यूज़ कंदासीं, कम में लॻाईंदासीं, असां स्मृति में रखी करे हा मूंसां गॾु मुंहिंजो पीउ आहे, मूंखे शक्ति ॾिनी अथई, मूंखे गुण ॾिना अथई। हर ॻाल्हि में ख़ुशि थियणो खपे, हर ॻाल्हि में अतींद्रिय सुख जी अनुभूति संतुष्टता हुजणी खपे। त बाबा चए थो भले कंहिंखे कहिड़े बि प्रकार जो दुख परेशानी बि हूंदी न, बीमारी बि हुजे, वो भी आत्मा इन ॻाल्हि खे सोचे करे संतुष्ट रही सघंदी आहे कि चलो मुंहिंजो हिसाब किताब सुठो थो थिए। लेकिन एतिरी सम्झ ऐं एतिरी शक्ति परमात्मा असांखे ॾे थो, लेकिन वठण वारा बि त वठनि। वठण मतलब जॾहिं असांखे सदा मन में यादि रहंदो, बुद्धि में ॻाल्हि वेही रहंदी, तॾहिं असां परमात्मा जे हिन ज्ञान खे कार्य में लॻाए करे जीवन में असां सुख शांति ख़ुशी जी अनुभूति करे सघूं। इते परमात्मा जे हिन ज्ञान में न असांखे हर प्रकार जे दुख जो सही उत्तर मिली वेंदो। और जेको माण्हू हुन उत्तर खे बुद्धि में रखे ऐं परमात्मा खे यादि रखंदो न, त उहो ॻाल्हि खे प्रैक्टिकल जीवन में लाइण में बि हुनखे सहज थी। त ज्ञान त ॾाढा माण्हू ॾींदा आहिनि, लेकिन माण्हू त बि दुखी परेशान छो आहिनि, छोकी जीवन में हुनखे कर्मनि में नथा लाए सघनि, छोकी आत्मा में शक्ति न आहे एतिरी। उहा शक्ति परमात्मा खे यादि करण सां ईंदी आहे। बाबा चए थो हाणे फालतू ॻाल्हियूं ॾिसण ॿुधण जो बि बोझ हूंदो आहे आत्मा जे मथां। जेका असां फालतू ॻाल्हियूं ॾिसंदा आहियूं ॿुधंदा आहियूं त हुन सां छा थींदो, बुद्धि में वेही रहंदा आहिनि, पोइ मन में सोचंदा रहंदा आहियूं त बोझ थी वेंदो न मथे। इन समय ॾिसो हर हिकु आत्मा जो पंहिंजो पंहिंजो हिसाब किताब फिक्स थी करे। तव्हां वेही करे कंहिंजे लाइ सोचो न त ईअं थी वियो, हाणे छा थींदो, छा थींदो, ये सभु फालतू अथव।
जी तव्हां बि कुछ न करे सघंदा आहियो, परमात्मा चए थो मां भी कुछ न करे सघंदो आहियां जेसिताईं तव्हां मूंखे यादि न कंदो। त माण्हू ॾिसो छा था करनि, भई कोई भी ॻाल्हि थिए थी त माण्हू ॻाल्हि खे सोचनि था न भॻवान खे यादि करे सघनि था। त तव्हां सदाई भॻवान खे यादि करो त ॻाल्हि तव्हांजे मन में वेही न, तव्हां उहो ॻाल्हि हुनखे ॾेई करे हुनखे यादि कंदो न त ॻाल्हि जल्दी सॉल्व थी वेंदी। तव्हां बि सोचो न हाणे छा थींदो, ईअं करो हूअं करो त कुछ बि न करे सघंदो। हिन समय सभी आत्मायूं पंहिंजो पंहिंजो हिसाब किताब चुकतो थी करे। हिन समय कोई चए मुंहिंजे फलाणे सां ईअं थियो, मुंहिंजे फलाणे सां ईअं छो थियो, उहो त ॾाढो सुठो हुयो, ईअं हुयो, इहे सभु फालतू ॻाल्हियूं अथव। तव्हांजो फलाणो हिन समय भले केॾो सुठो पाठ वॼाईंदो हुजे, ॾाढा हुन सुठा कर्म कया हुजे, लेकिन पिछले जन्मनि जे पाप जो बोझो काॾे वञे। आत्मा के हिसाब किताब चुकतो करणो न, ये सम्झ अचे वञे त आत्मा के कहिड़े भी माण्हू खे कोई भी प्रकार जो दुख परेशानी थिए थी त हुनखे हुनजे बारे में ये सोचण जे बजाय ईअं सोचो परमात्मा खे यादि करे हुन आत्मा खे शक्ति ॾियो ताकि वो पंहिंजो हिसाब किताब जल्दी चुकतो करे छॾे। ये सहज ॻाल्हि आहे। हिन सां छा थींदो, वो फालतू ॻाल्हियूं सोचण सां भई हाणे छा थींदो ईअं हुन सां त असांजी आत्मा जी शक्ति भी खत्म थींदी वेंदी, असांजो शरीर भी कमज़ोर थींदो, वो कुछ भी पुॼंदो न, कुछ भी खाइण में सुठो न लॻंदो, किथां ॻाल्हि उहे ई ॻाल्हि सोचता रहंदो हिन सां छा थींदो। ॻाल्हि थी वई लेकिन असांखे परमात्मा खे यादि करणो त उहो असां द्वारा उहो ॻाल्हि खे ख़तम करण जी शक्ति ॾींदी। जेकॾहिं कॾहिं भी कंहिंजे भी दुख परेशानी कहिड़े भी प्रकार सां जीवन में किथे भी पूरी दुनिया में ॾिसो केतिरो दुख आहे त हुन दुख जे बारे में न सोचो, तव्हां परमात्मा जी यादि में मस्त रहो न, ॻाल्हियूं आपे ई ख़तम थी वेंदियूं। माण्हू सोचंदो आहे सोचो हुनखे, सोचो कीअं ख़तम करो, पर असां न ख़तम करे सघंदा। ये अगर माण्हू सम्झी वञे, देह अभिमान वश सोचो न भई मां ख़तम कंदमि, भई मूं वटि एॾो धन आहे, एॾी सुठी सम्झ आहे, संबंधी एॾा सुठा आहिनि, मां सभु कुछ करे सघंदा, पर बाबा केतिरो न करे सघंदा। तव्हां चाहो भई कोई एॾो बीमार आहे या कोई अहिड़ी वॾी ॻाल्हि थी वई, तव्हां केतिरो भी धन हूंदो, केतिरा भी तव्हांजी सम्झ सुठी हूंदी, केतिरा भी तव्हांजा संबंधी सुठा हूंदा न, त चाहे करे भी कंहिंजो दुख घटि न करे सघंदा आहे। पैसे सां कंहिंजो दुख थोड़ी दूर थींदो। सभिनि खां वॾी कम जी चीज हूंदी आहे परमात्मा जी शक्ति। तव्हां जेतिरो परमात्मा खे यादि कंदो न, तव्हांजी हर ॻाल्हि तय थी वेंदी। वॾी ॻाल्हि, पहाड़ जहिड़ी ॻाल्हि भी नंढी राई जहिड़ी थी वेंदी। वॾी खां वॾी बीमारी भी झटि ख़तम थी वेंदी। हिन में विश्वास खपे, विश्वास सां कुछ भी थी सघंदो। तंहिंजे करे बाबा हाणे चए थो कि मां जेको तव्हांजी आत्मा खे धन ॾियण आयो न, हुनखे कार्य में लॻायो। तव्हां यादि रखो, मां सर्वशक्तिवान जो ॿार आहियां, परमात्मा जो ॿार आहियां, भगवान ऐं भगत न संबंध रखो। केॾो वॾो अधिकार बाबा असांखे ॾिनो। जॾहिं इहो अधिकार सदा यादि रहंदो न भई मां परमात्मा जो ॿार आहियां, त मूंखे त कंहिं ॻाल्हि जी दुख परेशानी थी न सघंदी आहे। झटि असांखे स्मृति आई ऐं सभु दुख ख़तम, सभु फालतू ॻाल्हियुनि जो बोझ ख़तम। ॾिसो हिन समय माण्हू जीवन में अॻियां छो नथो वधी सघे, छो जो फालतू ॻाल्हियुनि जो बोझ ॾाढो आहे दिमाग़ ते, बुद्धि ते। तंहिंजे करे बुद्धि में जॾहिं फालतू ॻाल्हियुनि जो बोझ ख़तम थींदो त आत्मा सुठी सुठी ॻाल्हियूं सोचे आराम सां जीवन में अॻियां वधी वेंदी। ॿियो बाबा चए थो सदा मूंखे यादि करे पिछले जन्मनि जे पापनि सां बि तव्हां मुक्त थी वेंदा। त हिकु परमात्मा जी यादि में असां पंहिंजे जीवन में जेका पिछले जन्मनि जा पाप कर्म हूंदा आहिनि न,
जिनजे कारण असांखे हिन जन्म में दुख परेशानी थींदी आहे के न के तरीक़े सां, वो परमात्मा जी शक्ति से पाप कर्म खत्म करे सकते हैं। समझो तव्हांजे जीवन में कोई ॾाढी वॾी परिस्थिति आई है, कहिड़े भी कारण, शरीर के कारण, संबंधिन के कारण या कहिड़े भी कारण, त तव्हां हुन समय ॿियो ई जाती परमात्मा खे याद कंदा करो। माण्हू छा करे कि दुख में को भगवान खे याद करण भी न पुजंदो, ॿिया हुनजे लाइ वेही करे दुआ कंदा, लेकिन जॾहिं खुद खे दुख थींदो आहे न या कहिड़े न कहिड़े रीति सां, त भगवान सां मन ई न लॻंदो, हुनखे याद ई न करे सघे, सोचदा ये ॻाल्हि ख़त्म थिए पोइ कंदा। लेकिन अगर तव्हां हुन समय भी जाते परमात्मा खे याद कंदा त वो ॻाल्हि जल्दी ख़त्म थी वेंदी। जेका भी समझे पिछले जन्म जा पाप कर्म आहे न, इन्हनि जो भुगतान असां भुगतता आहियूं, आत्मा भुगतदी आहे। त हिकु परमात्मा में ही शक्ति आहे समझे पिछले जन्मनि जे पाप कर्मनि खे खत्म करण जी, बिना मेहनत। परमात्मा कॾहिं नथो चए कि तव्हां मुंहिंजा हिकिड़ा पाठ करो, नाम जपो, व्रत रखो, जप करो, पूजाएं करो त मां करे सघंदमि। सिर्फ खुद खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे याद कंदा हलो ऐं हुनखे ॿुधाईंदा वञो, बाबा ये ॻाल्हि ईअं थी वई, बाबा ये ॻाल्हि ईअं थी वई, तव्हां ॾिसिजो कीअं छा छा करणो, तव्हां मूंखां कराइजो। बस सॼो अपडेट हुनखे ॾींदा रहो त वो आपे ई तव्हांजी मदद कंदा रहंदा। अच्छा, मीठी मीठी सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी भाव जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे सर्व शक्तियुनि जो अनुभव कंदे हुए समय ते सिद्धि प्राप्त करण वारा निश्चित ॾेई रखा। बाबा चवनि था सर्व शक्तियुनि सां संपन्न निश्चय बुद्धि ॿारनि जी विजय निश्चित आहे। मतलब जेके सर्व शक्तिवान बाप जे मथां निश्चय हूंदो आहे त उन्हनि जी विजय जीवन में सदा निश्चित हूंदी आहे, कोई भी उनखे हाराए न सघंदो आहे। जीअं कहिड़े वटि बि धन के माण्हू वटि धन हूंदो आहे, बुद्धि हूंदी आहे, हुननि जो संबंध संपर्क सुठा हूंदा आहिनि, त हू केॾो निश्चय रहंदो न हुन माण्हू खे कि कोई भी ॻाल्हि असांजे लाइ वॾी न आहे, नंढी ॻाल्हि झट पार थी वेंदी। तव्हां वटि त परमात्मा जी सभु शक्तियूं अथव, असां वटि परमात्मा जी सभु शक्तियूं आहिनि। सभिनि खां वॾो धन, अविनाशी धन, सदा साथ आहे। त धन जी भी शक्ति आहे तव्हां में। बाबा असांखे सुठी बुद्धि भी ॾिनी अथई, सम्झ भी ॾिनी अथई न हर हिकु ॻाल्हि जी दुनिया में, हिन कलयुगी दुनिया में रहण लाइ सॼी छा छा कीअं कीअं करणो आहे सभु सम्झ भी ॾिनी अथई, पोज़ीशन भी ॾिनी अथई। हाणे असां डायरेक्ट परमात्मा जा वार आहियूं, परम धाम निवासी। सब परम धाम में भी बाबा सां गॾु रहंदा आहियूं पासे में। उस जॾहिं चक्कर शुरू थींदो त उहो सत्य जो सुख भी असां ॾिसंदा आहियूं, ॿियो कोई थोरी ॾिसंदो। बाक़ी जेका भी धर्म आहिनि, इस्लामी, बौद्धी, क्रिश्चियन, मुस्लिम, सिख, सन्यासी, कोई भी स्वर्ग जो सुख न ॾिसंदो। स्वर्ग जो सुख उहे ॾिसंदो जो हाणे परमात्मा जे ज्ञान ॿुधे थो। छोकी स्वर्ग में वञण लाइ धन भी त खपे न, स्वर्ग में वञण लाइ धन खपे। धन कहिड़ो खपे? इहो ई परमात्मा रोज रोज जेको असांखे ज्ञान ॿुधाए थो न, इहो ई धन आहे। ये ही ज्ञान धन जेतिरो ॿुधंदासीं जीवन में धारण कंदासीं ओतिरो स्वर्ग में असांखे धन संपत्ति मिलंदी। त स्वर्ग जो सुख भी असां ॾिसंदासीं, छोकी असां परमात्मा जो ज्ञान था ॿुधूं, डायरेक्ट परमात्मा जो असांखे डायरेक्ट ॿुधाए थी उहो ॿुधूं था। बाक़ी त ॾिसो, तव्हांखे गुरुद्वारे में वेंदा त माण्हू ग्रंथ खोले करे ॿुधाईंदा, सुखमनी पढ़दा, जपजी साहिब पढ़दा, मंदिरनि में गीता पढ़दा, भागवत पढ़दा, रामायण पढ़दा। कोई गुरु संत सन्यासी वटि वेंदा तव्हांजा गुरु भी कुछ न कुछ पुस्तक खणी करे पढ़दा आहिनि।
लेकिन ये जेको ज्ञान है ना, जेको बाबा असांखे ॾे थो, ये जॾहिं शिव बाबा ब्रह्मा जे शरीर में अची करे ज्ञान असांखे ॿुधाई न, शिव बाबा जे हथ में कोई पुस्तक न हुई। ये परमात्मा जी आत्मा में जो ज्ञान आए ना, सभिनि जी आत्मा में सम्झ ज्ञान हूंदी आहे न, तव्हांखे बि जीवन जीअण लाइ कुछ तो सम्झ अथव न तव्हांजी आत्मा। ये परमात्मा वटि छा सम्झ अथसि हिन दुनिया में असांखे जीवन जीअण लाइ, उहो सम्झ परमात्मा परमधाम मां अची करे ब्रह्मा जे मुख सां असांखे ॿुधाए थी, जेके असां कॉपी पेन में नोट कयूं तव्हांखे ॿुधायूं था। ॾिसो, तव्हां कॾहिं बि ॾिसंदव जेका बि बाबा जी ने ज्ञान में माण्हू ईंदा आहिनि, अगरि ॿाहिरि ॿुधण या काथे बि, त उन्हनि वटि कागज़ हूंदो आहे, त उन कागज़ में जो लिखल हूंदो न, परमात्मा जो ब्रह्मा जे मुख सां ॿुधाए। गीता वग़ैरह ग्रंथ शास्त्र खणी करे न ॿुधाए थी असांखे, त असांखे केॾो ऊचो ज्ञान प्राप्त आहे, त केॾो, ऐं इहो ई परमात्मा जी जेकी सम्झ असांखे ॾिनी अथई भई जीवन कीअं जीअणो खपे। जेको माण्हू इहो ॿुधंदो ऐं पंहिंजो जीवन ओड़ो ठाहींदो, उहो ई स्वर्ग में हली सघंदो, न त कोई बि न हली सघंदो। त केॾो ऊचो असांजो भाग्य आहे, केॾी ऊची असांखे बाबा प्राप्ति कराई थी। त हिनखे असां यादि रखूं कि परमात्मा असांखे केॾी शक्ति ॾिनी अथई, सम्झ ॾिनी अथई, स्वर्ग में हलण लाइ असांखे ज्ञान थो ॾे, त असांजे लाइ जीवन में सदा असां जीवन में हर परिस्थिति के पार करे सहज विजयी थी वेंदासीं। जॾहिं हुन परमात्मा संबंधी खे सदा यादि रखंदो न, केॾो ऊचो संबंधी आहे असांजो, सदा जीवन में विजयी। स्लोगन आहे, व्यर्थ ॾिसण ॿुधण जो बोझ समाप्त करण ई डबल लाइट रहणो। कोई बि ॻाल्हि तव्हां फालतू ॾिसो था, ॿुधो था, हुनखे बुद्धि में न रखी बाबा खे ॾेई छॾो, तॾहिं तव्हां जीवन में डबल लाइट रहंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।